दोस्तों शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां पोइ जेको आहे भुट्टो ख़ानदान ते वॾी माना जेको आहे हिकिड़ो आज़माइशूं आयूं ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको आहे वॾी जिदोजहद कई, वॾी भॼ डोड़ कई, हर जॻह ते वई ऐं आवाम वटि जागृता पैदा कई। पोइ सिंधी आवाम जेका हुई जेका भुट्टे खे तमामु घणो चाहींदी हुई ऐं जिए जिए भुट्टो जा नारा लॻाईंदी हुई ऐं तमामु घणी भुट्टो सां मोहबत कंदी हुई। छो जो भुट्टो जेको आवाम सां अवामी लीडर हो ऐं आवाम सां सचो हो ऐं क़ाइदे आवाम हो। आवाम सां तमामु घणी मोहबत कंदो, सिंधी आवाम सां ऐं पूरी पाकिस्तान जी आवाम सां तमामु घणी मोहबत कंदो। ग़रीबनि जो हॾु ॾोखी हो, ग़रीबनि जो साथी हो, ग़रीबनि जो यार हो ऐं ग़रीबनि सां माना हुनजी हमेशह मोहबत हूंदी हुई। केरु बि हुन वटि हली ईंदो त माना हुन सां तमामु घणी मोहबत कंदो ऐं हुन में वॾाई कान हुई, सादगी तबियत जो माण्हू हो। पोइ बेनज़ीर भुट्टो जेको आहे उहा जिदोजहद कई, तमामु घणी जिदोजहद कई ऐं सिंध जे झर झंग में वई, हर जॻह ते वई ऐं जिदोजहद कई त आवाम चयो त बाबा असां भेण तोखे ई वोट ॾींदासीं, ॿियो कंहिंखे कोन ॾींदासीं वोट। तूं भुट्टे जी जेका धीउ आहीं, न्याणी आहीं, असांजी बि भेण आहीं, असांजी न्याणी आहीं, असां तोखे ई वोट ॾींदासीं। पोइ आवाम जेको आहे पाण मल्हायो ऐं 11 साल खां पोइ जेको आहे बेनज़ीर भुट्टो खे जेको आहे बादशाही मिली ऐं पाकिस्तान जो जेको आहे वज़ीर आज़म थी, पहिरीं जेका माना औरत वज़ीर आज़म माना थी, माना हिकिड़ो वॾो एज़ाज़ हो पूरे एशिया खंड में त माना हिकिड़ी औरत खे एतिरो इनकलाबी थी ऐं बेनज़ीर भुट्टो जेको आहे पंहिंजो हलफ़ खयों ऐं हुन हलफ़ बरदारी जी जेका तक़रीब हुई हुन में बेनज़ीर जी जेका वालदा हुई नुसरत भुट्टो जेका उहा बि मौजूदु हुई, आसिफ़ अली ज़रदारी बि मौजूदु हो, माना मुंहिंजा ॿारड़ा जेके उहे बि मौजूदु हुआ। सभु सॼी दुनिया माना ख़ुशि थिए पई, वॾी खिले खीकारे पई ऐं आवाम जेका हुनजी पार्टी वारा तमामु ख़ुशि थियनि पिया। हाणे ख़ुशि थियनि पिया त पोइ उस्ताद जलाल चंद जो उहो बि जेको बेनज़ीर भुट्टो जो माना जेको चाहींदड़ हो ऐं पीपल्स पार्टी जो चाहींदड़ हो, उस्ताद जलाल चंद जो जेको आहे पोइ पंहिंजे कलाम में चयो त हाणे सॼी दुनिया जेका वञे पई उहा उते वञे पई, मिले पई, मुबारकबाद ॾिए पई, पर असांजी ग़रीबनि जी जेका मुबारकबाद आहे उहा हितां आहे। उहा कहिड़ी आहे? पोइ उस्ताद जलाल चंद जो पंहिंजे कलाम में ॿुधायो त बाबा लख लख मुबारक मुंहिंजी भेण प्यारी, अवामी हुकूमत आहे तो संभाली, माना बेनज़ीर भुट्टो खे हितां माना दुआऊं ॾिनई। पोइ वरी दरवेशनि जा बि नाला ॿुधाई त बाबा भिटाई, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेका उहा हुनजी बि दुआ लॻी ऐं हुन बि पंहिंजी दुआ कई। तोखे जेको आहे कलंदर शहबाज़ जेको आहे उहा हुन बि दुआ कई। तोखे शेख जेको आहे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह हुनजी बि दुआ लॻी तोखे, माना सभिनी जी जेको दुआ कई तो वरी पंजतर पाक जी बि दुआ कई, पंजतर पाक जी बि तोखे दुआ लॻी ऐं पोइ उन दुआउनि जेको आहे रंग लातो ऐं बेनज़ीर खे हुकूमत मिली ऐं आवाम चूंडी खणी आई बेनज़ीर खे। बसि जॾहिं बेनज़ीर हुकूमत ते आई त बसि आवाम जेका बसि झूमिजी वई ऐं नचे पई, कुॾे पई ऐं माण्हू हिक ॿिए खां पुछनि बाबा छो था नचो, छा थियो आहे? चए बाबा बेनज़ीर खे बादशाही मिली आहे, बसि बादशाही मिली आहे, बसि असां झूमूं था, असांजी भेण खे बादशाही मिली आहे, असांजी सिंधी भेण खे बादशाही मिली आहे, असांजी न्याणी खे बादशाही मिली आहे। पोइ आवाम एॾी नचे पई, कुॾे पई ऐं उस्ताद जलाल चंद जो जेको आहे इन पूरी ॻाल्हियुनि जो जेको ज़िक्र जेको आहे पंहिंजे कलाम में कयो अथसि ऐं तमामु भलो जेको आहे कलाम ॻाई त लख लख मुबारक मुंहिंजी भेण प्यारी। माना इन कलाम में जेको आहे हिन दरवेशनि जो बि ज़िक्र कयो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो, कलंदर शहबाज़ जो बि ज़िक्र कई ऐं जेको आहे भिट शाह जो हुनजो बि ज़िक्र कई ऐं जेको आहे शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह पीरान पीर जो बि ज़िक्र माना हिन में कई ऐं पोइ पंजतर पाक जो बि ज़िक्र कई। हाणे एतिरो माना इहो ज़िक्र कई हिन कलाम में ऐं सभिनि जी माना जेको दुआउनि जो ॿुधाई त बाबा हुननि सभिनि जूं तोखे दुआऊं लॻियूं ऐं पोइ हुननि पंहिंजो कमु करे ॾेखारियो, ॿेड़ा बि पार कया तुंहिंजा, 11 साल में वरी तुंहिंजी हुकूमत बादशाही तोखे ॾिनऊं। ऐं दोस्तो हीउ जेको कलाम जेको आहे तव्हांखे अगरि मुकमल ॿुधणो हुजे त मुंहिंजी जेका चैनल आहे ॿी कामरान जानी क्लासिक हुन ते लॻल आहे ऐं हुन ते ॿुधी सघो था। त दोस्तो हीउ जेको आहे उस्ताद जलाल चंद जी जेका मोहबत हुई, चाहत हुई सिंधी क़ौम सां ऐं पीपल्स पार्टी सां ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांजी भेण सां, शहीद राणी सां,
ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां, आसिफ़ अली ज़रदारी सां ऐं बिलावल भुट्टे सां। माना इहा मोहबत हुई, चाहत हुई। दोस्तो सिंधी क़ौम जेका आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे, असांजी भेण खे तमामु घणी चाहे थी। अॼु बि सिंधी क़ौम जेका आहे बेनज़ीर भुट्टो सां माना जेको आहे उन ते फ़िदा थिए थी। माना तो चवे थी बाबा बसि असांजो वोट जेको आहे उहो बेनज़ीर भुट्टो खे आहे, भले छा बि थी वञे। पोइ आवाम माना जीए भुट्टो जा नारा थी हणे। ऐं जॾहिं वरी बिलावल खे ॾिसे थी त उन्हनि खे बेनज़ीर भुट्टो यादि थी अची वञे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यादि थो अचे, उन्हनि जो ॿचिड़ो यादि थो अचे। ऐं उहे कम बि कराइनि था, ग़रीबनि जा कम कराइनि था, माना मिसकीननि जा कम बि कराइनि था, मिसकीननि सां माना हमदर्दी बि कनि था। ऐं वरी पंहिंजे जेके पंहिंजा सिंधी आहिनि, माना इन्हनि सां माण्हू एतिरी मोहबत कनि था। वरी सिंधी आहिनि बाबा पंहिंजा, पोइ उस्ताद जलाल चांडियो बि हिननि सां तमामु घणी मोहबत कई। पोइ जेको आसिफ़ अली ज़रदारी सां, उन्हनि सां माना गॾु फ़ोटू बि उन्हनि जा थिया, कचहरियूं बि थियूं ऐं हाल वाल बि थिया। ऐं हुननि जो नवाब शाह में जेको ॻोठु बि उन्हनि जो वेझो हूंदो, मोरे में ओॾे फुल शहर ऐं जेको आहे ज़रदारी जो ॻोठु माना तमामु वेझो हूंदा पाण में। ऐं मोहबतूं बि हुयूं उन्हनि जूं तमामु घणियूं। पोइ उस्ताद जलाल चांडियो जेको आहे पाण मल्हायो। पोइ जॾहिं बेनज़ीर भुट्टो ते माना हुन ते कलाम बि ॻाई, ऐं बेनज़ीर भुट्टो ते माना हुन ते जॾहिं कलाम ॻाई त तमामु घणो कलाम मशहूरु थियो। ऐं भेण बेनज़ीर खे तमामु घणी आवाम जी जेका मोट मिली। ऐं उस्ताद जलाल चांडियो जे कलाम जे करे, दोस्तो इहा मां तव्हांखे सची ॻाल्हि थो ॿुधायां, उस्ताद जलाल चांडियो जे कलाम जे करे अवाम में माना जज़्बात पैदा थिया, अवाम में चाहत पैदा थी, अवाम में मोहबत पैदा थी, अवाम में हिकिड़ो वलवलो पैदा थियो त बाबा वोट कंहिंखे बि कोन ॾियणो आहे, रुॻो भेण खे ॾियणो आहे। छो जो हिन वोट जी हक़दार जेका आहे भेण बेनज़ीर भुट्टो जेको आहे असांजे वोट जी हक़दार आहे। शहीद जेका क़ाइदे अवाम जी जेका न्याणी आहे, असांजी वोट जी उहा ई हक़दार आहे। ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जेको न्याणी थी करे, औरत थी करे माना जेका जिदोजहद कई, उन जिदोजहद खे सलाम आहे। माना जिथे किथे वई, माना हर जॻह ते सिंध जी माना कुंड कुड़श ते वई, न्याणियुनि जे मथां हथु रखियईं, औरतुनि जे मथां हथु रखी हमदर्दी कई। ऐं अॼु ताईं बि न्याणियुनि खे जेको आहे उन्हनि खे पैसा मिलनि पिया, बेनज़ीर भुट्टो जे पैसा मिलनि पिया, न्याणियूं ख़ुशि थियनि पियूं। इहो सॼो बेनज़ीर भुट्टो जे करे। माना उहे वॾा वॾा प्रोग्राम चालू करे वई ऐं सिंधी क़ौम सां माना सचाई करे वई, तमामु घणी सचाई करे वई। बहादुर न्याणी हुई, असांजो फ़ख़्रु हुई, पाकिस्तान जो फ़ख़्रु, माना एशिया जो फ़ख़्रु, सिंध जो फ़ख़्रु। माना सिंधी न्याणी जेको आहे एॾी तरक़ी कई, एॾी माना जिदोजहद कई ऐं सभिनी खे पोइ ते छॾे वई। केरु हुनजे मुक़ाबले में न हुजे। एतिरो जेको आहे आदि भेण जेका बेनज़ीर भुट्टो जेको आहे माना एतिरो अवाम हुनखे चाहियो ऐं हुनखे हुकूमत ते खणी आया, बादशाहत ॾिनऊं। ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको आहे उहो त सम्झो भुट्टो जेको ख़ानदान हो हुनजो माना जेको चाहींदड़ हो, तमामु घणो चाहींदड़ ऐं हुन सां मोहबत कंदड़, अक़ीदत कंदड़। पोइ उस्ताद जलाल चांडियो त माना हिन ख़ानदान ते माना पहिरियों बि कलाम ॻाया ऐं उहे अवामी मक़बूलियत माणी। पोइ वरी जॾहिं बेनज़ीर भुट्टो ते जेको कलाम चई त बसि अवाम खे रुॻो झुमाए छॾी, बसि मस्तु थी विया अवाम। सिंधी क़ौम माना जेके इलेक्शन जा जेके कैंपूं हुजनि न, त बसि हुते इहो जॾहिं कलाम पिया हलनि ऐं लख लख मुबारकूं तुंहिंजी मुंहिंजी भेण प्यारी, त बसि अवाम बसि मस्तु थी वञे। अवाम चए बाबा वोट जेको आहे बेनज़ीर खे ॾींदासीं। ऐं हिक ॿिए खां पुछनि पिया त बाबा वोट कंहिंखे ॾिनई? बाबा वोट मां भेण खे ॾिनो। मथां ॿिए खे ॾिनो ई अथई। अॻु में अवाम एतिरी चाहे पई। माना जेको पोइ सिंधी अवाम जेको पाण मल्हायो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे माना हुकूमत में ॾिनई। ऐं इहो सॼी क़ौम जो हथु हो माना हिन में। ऐं क़ौम खे सलाम आहे, सिंधी क़ौम खे सलाम। दोस्तो मां सम्झा थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी दोस्तो, अल्लाह हाफ़िज़।